पाणीपंजी सरहदूं ऐं फ़ासिला। रेगल सिनेमा जे साम्हूं शांति मंज़िल खे जॾहिं बि ॾिसंदो हुअसि तॾहिं हिकु अमलह तस्वीर अखिड़े नाॾो अची वेंदी हुयमि। नंढपिण में मां ऐं ॿिया हॉस्टल जा छोकिरा शांति मंज़िल वेंदा हुआसीं। शांतिदान जी वसी लाइब्रेरी मां अमलह किताब खणी ईंदा हुआसीं। पोइ शांतिदान उन्हनि किताबनि बाबति ॾाढियूं ऊचियूं ॻाल्हियूं कंदो हो। चवंदो हो, इंसानियत दीन धर्म अथमि, सिंध धरती माउ अथमि ऐं भिटाई मुर्शिद। असां बि हर कंहिं आॾो संदसि इहे कोल वरजाईंदा हुआसीं। असांखे सदाईं चवंदो हो, जेकर शादी कयो त कंहिं वेश्या सां कजो। संदसि चवणी हुई त वेश्या सां राति गुज़ारण में उहो लुत्फ़ कोन्हे जेको लुत्फ़ ऐं राहत गलाज़त जे गंदनि नालनि मां औरतुनि जे मोतीअ जहिड़े तक़दुस खे कढी घर जी चार दीवारी जी हिफ़ाज़त में आणण मंझि आहे। असांजा कच्चा ज़हन इन्हनि ॻाल्हियुनि खे पूरी रीति सम्झी न सघंदा हुआ ऐं समाज जे ठहियल ठुकियल उसूलनि जी ईअं ख़िलाफ़ वर्ज़ीअ ते अजब थींदो हो। पर उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि हूंदे बि शांतिदान जी शख़्सियत संदसि कोलनि ते शक न करे सघंदा हुआसीं। केतिरा भेरा असां खेसि नेपियर रोड में ॾिठो, मथसि केस हलियो हो त हू चकले जूं रनूं वर्गलाए भॼाए थो। रनुनि जे दलालनि मथसि केतिरा भेरा केस बि कया त हू संदनि ज़ालुनि खे खाइनि बग़ावत ते आमादा करे अगवा थो करे। पर तॾहिं ख़बर पई त उहे सभई रनूं घरनि जे चार दीवारीअ में इज़त जी ज़िंदगी घारे रहियूं आहिनि। माण्हुनि में शांतिदान लाइ केॾी न इज़त वधी वई हुई। शांतिदान ॾींहं जो सोझिरे में बि उन्हनि इंसाननि सां मिलंदो हो जिन खे इंसान तड़े कढंदा आहिनि ऐं राति जो दिलनि में जायूं ॾींदा आहिनि। पोइ असां ॾिठो त चङनि माण्हुनि खां सवाइ ॿिया बि केतिराई नीच धंधे वारा दलाल ऐं कसीबाणियूं वटसि ईंदियूं हुयूं। सभिनी खे उथी खिकारींदो हो। हिकु दफ़ो मूं खेसि चयो हो, साईं, अव्हां जहिड़ो बुलंद इंसान एॾनि ज़लील माण्हुनि सां मिलणु कीअं थो पसंदि करे? तॾहिं ॾाढे गौर सां मूंखे ॾिसी चयाईं, न, मां बुलंद आहियां, न ई ज़लील आहिनि, असां फ़क़ति इंसान आहियूं। हुननि जे चहिरे ते गलाज़त मढ़ण जा ज़िम्मेवार असां ई आहियूं ऐं हाणे उन्हनि जा मुख धोअणु असांजो फ़र्ज़ु आहे। ही सभु असांजे माहौल जी ग़लति ॻाल्हियुनि जी पैदावार आहिनि। को बि इंसान ॼाए ॼम खां दलाल या वेश्या नाहे। शांतिदान जी शख़्सियत अजीब क़िस्म जी हुई। डिघो, सन्हो, वार वॾा ऐं सफ़ेद, पहिराण ऐं पाजामे मंझि हू हिकु उथाह समुंड वांगुरु लॻंदो हो। जंहिंजे मथां अछिरे ते माठ वासो कयल हुजे, पर हू ईअं पियो छुले ॼण के तूफ़ान पिया पलटजनि। ॻाल्हाईंदो हो त महसूसु थींदो हो को माण्हू न पियो ॻाल्हाए, पर संदसि अंदर मां मिठी ऐं थधे पाणीअ जा चश्मा पिया फुटनि। चङनि ई मिठनि खे ईअं सीने सां लाहींदो हो ॼण उहे ॿई संदसि बदन जा हिस्सा हुआ। हू कचनि ज़हननि सां डिघियूं कचहरियूं कंदो हो ऐं ॿिए पासे उहे इंसान जेके ज़ाहिरी तौरु समाज जे बेकार उज़वनि मिसल हुआ, तिन जे वढ कट ऐं संवारण में रुधल रहंदो हो। विरहाङे जा फ़साद शुरू थिया। हिंदू हिंदुस्तान वञी रहिया हुआ, मुस्लमान पाकिस्तान अची रहिया हुआ। ॿुधुमि त शांतिदान वञी रहियो आहे। पुछियोसीं त उॿाणको थी चयाईं, सिंध जी हद मां निकिरंदे मां मरी पवंदुसि, इहो यादि रखिजो। ॼण सिंध में हुनजो साहु हो। कराची अची मुस्लमाननि वसाई, हुन जे ख़िलाफ़ नफ़रत बिखिड़िजी वई। शांति मंज़िल ते पत्थर वसाया विया। उन्हीअ ॾींहुं शाम जो शांतिदान हलियो वियो। वञण वियल संदसि हथ में फ़क़ति शाह जो रिसालो हो। असीं ॾाढा रुना हुआसीं। हुनखे वेंदो ॾिसी केतिरा माण्हू रुना हुआ। उन्हनि में उहे औरतूं बि हुयूं जेके हुन जे आसांगे ते तक़दुस जी ज़िंदगी घारे रहियूं हुयूं। कुझु ॾींहंनि खां पोइ ख़बर पई त गाॾीअ में वेहंदे जॾहिं खोखरापा खां सरहद टुपियो त संदसि जिस्म में साहु न हो। विरहाङो थी वियो, जिस्म हुन पार हलियो वियो ऐं रूह सिंध जे रेगिस्ताननि में रहिजी वियो। उहो शांतिदान जो अंजाम हो। पर हिन वेंदे महल इहो बि चयो हो त मां जंहिं मज़हब जो ख़ादिम आहियां, सो दुनिया जे ज़रे ज़रे में फैलियल आहे। ख़िदमत लाइ सारी धरती पई आहे ऐं जुगाए बि ईअं थो। पर माता जे हंज में ॾाढी छिक आहे। मुंहिंजे घणनि भाइरनि खे इहा ॼाण नथी पवे ऐं नफ़रत जे आधार ते माण्हू माण्हूअ खां दार पियो थिए। पर असल बुराई आहे प्रेम जी अणहुंद। जिते प्यारु आहे उते ज़िंदगी आहे। को बि मज़हब प्यार जे प्रचार जे ख़िलाफ़ न आहे। इन लाइ कंहिंखे ॾोहो ॾियां, पंहिंजनि खे या परावनि खे, सभु ठीकु आहे, पर धरती माता खां धार थियणु ॾाढो औखो आहे। वेंदे महल शांतिदान पंहिंजी शांति मंज़िल उन्हनि चइनि ज़ालुनि खे हवाले कयो
वेंदे महल शांतीदान पंहिंजी शांती मंज़िल उन्हनि 4 ज़ालुनि जे हवाले कई जेके ग़लीज़ पेशे खे छॾण खां पोइ बेसहारा हुयूं। हाणे शांती मंज़िल उन्हनि जी हुई। केतिरा सारा ॾींहं असां दोस्त गॾिजी शांतीदान खे यादि कंदा हुआसीं। अॼु बि रेगल सिनेमा जे साम्हूं शांती मंज़िल अखिड़े नाॾो फिरी ईंदी अथमि। फ़र्क़ु केतिरो आहे जो वॾे लोही दरवाज़े वटि संगमरमर जे कुतबे तां शांतीदान जो नालो कंहिं खरड़े ड्राहे छॾियो आहे। शांती मंज़िल जा लफ़्ज़ आहिनि जेके वक़्त जी दज़ में झुका पइजी विया आहिनि। इन्हीअ ॻाल्हि खे वरह गुज़री विया। तंहिं ॾींहुं कराचीअ जे रस्तनि ते थाबा झले रहियो हुअसि जो ओचितो गुल मोहम्मद सूमरो मिली वियो। नंढपिण खां वठी कॉलेज ताईं गॾु पढ़िया हुआसीं। सूमरो हिकु वॾेरे जो पुटु हो, इन्हीअ करे अॻिते न पढ़ियाई ऐं ॻोठु हलियो वियो। हू बि असां सां गॾु शांती मंज़िल हलंदो हो, पर खेसि शांतीदान जूं ऊचियूं ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं हुयूं। हू शांतीदान खे सदाईं चरियो सम्झंदो हो, पर अॼु हिन हंगामनि जे शहर में जिते हर इंसानु अकेलो पियो थाबा खाईंदो आहे, जंहिं वटि ऊचो बंगलो, मर्सिडीज़ कार, भरियल खीसो ऐं भर में सुहिणी छोकिरी न हूंदी आहे, को विछड़ियल साथी मिली वञे त ख़ुशीअ विचां इंसानु टपा ॾियणु लॻंदो आहे। ॾाढा भाकुर पाए मिलियो, पंहिंजे मर्सिडीज़ कार में वेहारे ॾाढे फ़ख़्र सां मूंखे ॾिठाई। कूड़ी मुर्क चपनि ते तरी आयसि। रेगल सिनेमा जे साम्हूं लंघंदे पुछियाई, शांती मंज़िल वेंदो आहीं? शांतीदान कोन्हे त मां शांती मंज़िल में छा वञी कयां? शांतीदान जूं यादूं ताज़ियूं करण लाइ हू तंज विचां खिलियो। मूं बि खिली ॾिनो। पोइ चयमि, मूंखे माज़ीअ जा खंडर फलोरण में मज़ो न ईंदो आहे जो फ़क़ति दज़ में धूड़ निकिरंदी आहे। चयाईं, पर जे हाणे शांतीदान जा खंडर खोटरी त रंगीनियूं मिलंदई। सूमरे जी ॻाल्हि सम्झी न सघियमि। हू वराए कार शांती मंज़िल आॾो वठी आयो। कार मां लहंदे चयाईं, लहो केॾांहुं? अचरज विचां पुछियमि। शांती मंज़िल में वठियो थो हलाए, वराणी ॾिनाई। अलाए छो दिलि न घुरियो, मां 23 सालनि खां हिते न आयो आहियां। अॼु खणी हल। सूमरे ज़ोर भरियो। हुन जे ज़ोर भरण ते लही पियमि। सूमरो घर जे मालिक जियान कार मां लही दरवाज़ो खोले अंदरि घिड़ियो। अलाए छो अंदरि घिड़ंदे उदास थी पियुमि। असां हिकु सुहिणी सिंगारियल कमरे में अची वेठासूं। नौकर सूमरे आॾो विछाइजी थी विया। चयमि, किथे ही घर ख़रीद त न कयो अथई? ईअं ई खणी सम्झ। हू शोधपाईअ सां हिकु अखि भञी खिलणु लॻो। खिलणु तॾहिं बंदि कयाई जॾहिं हिकु वॾी उमिरि जी औरत गरारो संभालींदे, पान चॿाड़ींदे अंदरि घिड़ी ऐं सूमरे खे चयाईं, ॾाढी राह ॾेखारियई। वराणीअ में सूमरे ॿुधायुसि त मां केरु आहियां ऐं खिली चयाईं, नओं आहे। जवाब में पोड़ीअ बि हिकु आवारा टहिक ॾिनो। पान जे रंग वाछुनि खे ॻाढ़ो करे छॾियो हुयसि ऐं कोच ते चढ़ी वेही रही। नाज़ बेगम, को माल बाल हूंदो? हू ॾंद कढी खिलियो। मां छिरक भरियो। नाज़ बेगम जो टहिक अंदरि साड़े वियो। पांदा रेहड़ी आॾो रखियाई। सूमरे खे पान ॾिनाई ऐं ॿियो मूं ॾे वधायई। चयमि, मां खावाई कोन? अचरज विचां विराणी ॾिनाई। कमाल आहे, पान त अॼु जी तहज़ीब जो अहम जुज़ आहे। चयमि, मां कंहिं तहज़ीब जो ग़ुलाम न आहियां। सूमरो शुरूअ में ईंदो हो त कोन खाईंदो हो, हाणे सॼो ॾींहुं पियो खाईंदो आहे, नाज़ बेगम चयो। तॾहिं चयमि, सिंध जो हर वॾो माण्हू चलकंदड़ तहज़ीब जो ग़ुलाम आहे ऐं के खरमग़ज़ पंहिंजे असुल तहज़ीब जे मक़बरे जा मजावर आहिनि। सूमरे निरड़ ते घंड विझी मुंहिंजे मुंहं में निहारियो। शायदि खेसि मुंहिंजो ॻाल्हाइणु न वणियो ऐं नाज़ बेगम खे चयाईं, भला को माल बाल आहे? हिते खपे या? नाज़ बेगम टहिक ॾेई पुछियो। हिकु छोकिरी आई, छण छण कंदी भित वटि बीही रही। मुंहिंजी नज़र भित ते उन हंधि वञी खुती जिते अॻु शांतीदान जी तस्वीर टंगियल हुई। अजरक कुल्हनि ते हथनि में शाह जो रिसालो हुअसि। साॻी गंभीरता ऐं ख़ामोश वसी समुंड जहिड़ी शख़्सियत अखियुनि आॾो फिरी वई। उन साॻिए कमरे में गिलाज़त मां आयल मर्द ऐं औरतूं नओं जनम वठंदियूं हुयूं ऐं हाणे साॻिए हंधि हिकु राति लाइ दिलनि जा सौदा थी रहिया आहिनि। हूअं हाणे असांजे हिन अज़ीम शहर में तमामु वॾा वॾा कारखाना खुली विया आहिनि जिन में मज़दूर पंहिंजे पघर जे एवज़ पेट कुवत हासिल कनि था ऐं ॿिए पासे अनेक बंगुलनि में अनेक जिस्म अतलस ऐं केम ख्वाब में वेढ़ियल राति जी ऊंदहि में जरकनि था ऐं जरकी जरकी उजामी वञनि था। पहिरीं उहे ॾियाटियूं किन ख़ासि हंधनि ते हूंदियूं हुयूं ऐं हाणे मोहल्ले मोहल्ले में मशगूलियूं ॿरनि थियूं ऐं उजामनि थियूं।
ऊंदाही रोशनी सूमरे खीसे मां नोट कढी नाज़ बेगम ॾे वधाया। असां शांति मंज़िल मां ॿाहिरि निकिरी आयासूं। छोरी रशू बि असां साण हुई। ॾाढा ऊचा ऊचा टहक ॾेई रही हुई। हुन जा वार हलंदड़ गाॾीअ में वाव ते उॾाणा पिए। तॾहिं मूं पाण खे शिद्दत सां चरबट महसूसु कयो हो। सूमरो फ़ातिह जियान मूं ॾे ॾिसी रहियो हो। सोचियमि त सिंध जा वॾा माण्हू हिकु राति लाइ औरत खे ख़रीद करे पाण खे फ़ातिह सम्झंदा आहिनि, पर हू पंहिंजो पाण बि फ़तह न करे सघिया आहिनि। हू सूमरे सां ॾाढी बेतकल्लुफ़ थी रही हुई ऐं मां पोईं सीट ते भोकनि जियान खेनि तके रहियो हुअसि। मूं पाण खे सूमरे या रशूअ खे उहो कुतो महसूसु कयो हो जेको हर कंहिं ग़लाज़त ते नोस नोस कंदो आहे। मूंखे उहे औरतूं यादि अची वियूं जिन खे शांतिदान वेश्या मां औरत जो दर्जो ॾिनो ऐं रस्ते ते हलंदे हलंदे मूं सूमरे खां पुछियो, हिकु ॻाल्हि त ॿुधाए, शांतिदान जी ज़ालुनि खे शांति मंज़िल ॾेई वियो हो? से त मूं कोन ॾिठियूं हुयूं। अञा ताईं बालिग़ न थियो आहीं। सूमरे चयो, उहे कॾो कयूं तड़िजी निकितियूं। सेटलमेंट वारनि हिंदू जाइदाद हथु करे शांति मंज़िल हिकु मुस्लमान घराणे खे अलाट कई, जंहिं रनुनि खे धिका ॾेई ॿाहिरि कढियो। पोइ शांति मंज़िल केतिरनि हथनि मां घुमंदी फिरंदी हाणे नाज़ बेगम जी मिल्कियत आहे। उन्हनि ज़ालुनि जो छा थियो जेके शांति मंज़िल में रहंदी हुयूं? छा थींदो? हर को माण्हू पंहिंजी असलियत ॾांहुं मोटंदो आहे, वञी पंहिंजे वण जे वापार खे लॻियूं हूंदियूं। सूमरो थोरी देरि माठि रहियो, पर छॾनि इहे घपले खे। ही माशूक कीअं आहे? शांतिदान वारनि खां त भलो माण्हू आहे, माज़ीअ खां हाल बहितर आहे ऐं मुस्तक़बिल त बहितरीन अथई। अॻे मोड़ ते मूं गाॾी रोकाई ऐं रस्ते जे रोशन माहौल में लही वियसि ऐं ईअं लॻमि ॼण रोशनी अखियुनि में चुभी वई।